जाकिर हुसैन कादरी साहब हमारे दरमियान मौजूद हैं जी। आहे आस अज़ल खां दिल में घणी हिक ॾींहुं मदीने हलंदासे। आहे आस अज़ल खां दिल में घणी हिक ॾींहुं मदीने हलंदासे। बिहिसाए रोज़े जे साम्हूं सलवात नबीअ ते पढ़ंदासे। आहे आस अज़ल खां दिल में घणी हिक ॾींहुं मदीने हलंदासे। रखिया अर्ज़ नबी खे खूब अथम कयो पंहिंजो करम ॾिसां पाक हरम। रखिया अर्ज़ नबी खे खूब अथम कयो पंहिंजो करम ॾिसां पाक हरम। थींदा खेड़नि जा पोजाग ख़तम जॾहिं गुंबज़ ख़ज़रा ॾिसंदासे। आहे आस अज़ल खां दिल में घणी हिक ॾींहुं मदीने हलंदासे। रमज़ान जे पाक महीने में रोज़ा भी रखां मदीने में। रमज़ान जे पाक महीने में रोज़ा भी रखां मदीने में। अजवा सां ते इफ़्तार करे आबे ज़मज़म भी पियंदासीं। आहे आस अज़ल खां दिल में घणी हिक ॾींहुं मदीने हलंदासे। गुल मुर्तज़ा पियो थो अर्ज़ करे अबदाल मंझां पियो सजड़ा करे। गुल मुर्तज़ा पियो थो अर्ज़ करे अबदाल मंझां पियो सजड़ा करे। उम्मीद अथम इंशा अल्लाह वञी चौठ नबीअ जी चुमंदासे। आहे आस अज़ल खां दिल में घणी हिक ॾींहुं मदीने हलंदासे। बिहिसाए रोज़े जे साम्हूं सलवात नबीअ ते पढ़ंदासे। आहे आस अज़ल खां दिल में घणी हिक ॾींहुं मदीने हलंदासे। माशाअल्लाह, सुभान अल्लाह के एक दिन हम भी मदीने में जाएं और वहाँ पर रोज़ा इफ्तार करें।